इन को पोइ सुंदर वर्णन तो अचे चीर हरण जो साध संगत जी। भगवान गोपिन जा वस्त्र चुराया। कोई चवंदा आहिनि 6 साल जी उम्र, कोई चवंदा आहिनि 4 सालनि जी उम्र, 4 साल जो बालक। भगवान छाजे करे वस्त्र चुराया? गोपिन खे ज्ञान ॾिनो। कॾहिं भी जल में, नदीअ में, चाहे घर में भी कोई स्नान करे, 1-2 वस्त्र जरूर हुजण खपे। चओ हरे राम। बिना वस्त्र स्नान करण वरुण देवता जो अपमान थींदो आहे। शरीर खे शुद्ध न करे सघंदा, उल्टो देव अपमान थी वेंदो। हिकिड़ो त इहो भौतिक राज आहे। ॿियो जेको आत्मिक राज आहे उहो भगवान चवनि था शरीर जे पार थियो। प्रेम खपियो त शरीर जे धुरीअ ते न, आत्मा जे धुरीअ ते। भुलिजी वञो, पंहिंजी विस्मृति हुजे, अहिड़ी यादि हुजे, सुध बुध न हुजे। पहिरियों कथा ईंदी आहे सुखदेव भगवान जी कि कई स्त्रियूं स्नान पयूं कनि नदीअ में। भगवान वेदव्यास महाराज गुजरिया त उन्हनि वस्त्र संभालिया, ठीक सां प्रणाम कयो। भगवान वेदव्यास महाराज को पहिरियों सुखदेव भगवान गुजरिया तो स्नान ही कंदी रहियूं। सुखदेव भगवान जी उम्र 16 साल, भगवान वेदव्यास महाराज जी तो हजारों साल उम्र। वेदव्यास महाराज हैरान थिया, मुझे जवान पुट वियो, कामदेव को भी सुंदर, उनके ॾिसी करे स्नान ही कंदी रहियूं। उनको शर्म न आयनि? मां हिननि जो ॾाॾे जे समान, परदादा जे समान, मूंखो शर्म थी कनि, मुंहिंजे लाइ त ॿार। भगवान वेदव्यास चवनि था पुट मूंखे ॿुधायो, तव्हां मूंखे ॾिसी करे कपिड़ा संभालियो, मूंखो संकोच थी कयो, सुखदेव को संकोच न कयो। वो तो जवान आहे, सुंदर आहे, 16 साल जो आहे। तरी उन्हनि ॿुधायो वेदव्यास जी के बाबा जी तव्हांखे इहो त पतो आहे न कि असां स्त्रियूं आहियूं कि पुरुष? हा पुट, तव्हांजो पुट त एतिरो कृष्ण में लीन आहे, एतिरो ब्रह्म में लीन आहे, उनखे इहो ई पतो न आहे साम्हूं स्त्री बीठी आहे कि पुरुष बीठो आहे। उनजी त नज़र वञे ई कोन थी भगवान खे छॾे करे। उनखो छा शर्म कयूं? वो तो खुद लीन आहे भगवान में। भगवान चवनि था अहिड़ी भक्ति खपे, अहिड़ो प्रेम खपे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण।